नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे बरिया रोड खां ख़बर ॾींदा हलूं त हायर सेकेंडरी स्कूल में 9 अगस्त ते जश्न आज़ादी जे हवाले सां थियल प्रोग्राम में 9 क्लास जे शागिर्द अब्दुल सत्तार सोलंकी खे छोकिरियुनि वारा कपिड़ा पाराए हिकु गाने ते डांस कराइण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई, जंहिं ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तोड़े सेक्रेटरी तइलीम स्कूल में डांस जी वीडियो वायरल थियण जो नोटिस वरितो। वीडियो में नज़र ईंदड़ समूरे उस्तादनि खे मुअतल करे खेसि कराची हेडक्वार्टर सेक्रेटरी ऑफिस में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो हो ऐं मामले जी इंक्वायरी जो पिणु हुकुम जारी कयो वियो, जंहिं बाद डायरेक्टर तइलीम शहीद बेनज़ीराबाद तइलीम खाते जे एडिशनल सेक्रेटरी ऐं ॿियनि आला ऑफिसरनि स्कूल में पहुची मामले जी 2 भेरा इंक्वायरी कई, जंहिं दौरान शहरियुनि जे एहतजाज कयो हो त प्रिंसिपल समेत स्कूल जा समूरा उस्ताद मुअतल थियल आहिनि। स्कूल में पढ़ाई वारो अमल ठप थी वियो आहे, जंहिं ते बि सेक्रेटरी तइलीम मामले जी इंक्वायरी जारी रखंदे 5 सेप्टेम्बर ते स्कूल जे प्रिंसिपल ज़ुल्फ़कार अली कीरियो खां सवाइ ॿियनि 17 उस्तादनि खे आर्ज़ी तौर ते बहाल करे स्कूल जी पढ़ाई खे मुतासिर न करण ॾिनो। जंहिं बाद इहा समूरी इंक्वायरी मुकमल थियण ते तइलीम खाते जे सेक्रेटरी पारां अॼु ॿियो नोटिफिकेशन जारी कयो वियो, जंहिं में प्रिंसिपल ज़ुल्फ़कार अली कीरियो समेत 18 उस्ताद माशूक अहमद सूमरो, अब्दुल लतीफ़ अब्बासी, जमील अहमद आराई, तारिक अज़ीज़ आराई, आसिफ अली आराई, मोहम्मद अली सूमरो, मौज़म अली उमरानी, शमन अली बुरड़ो, मोहम्मद बख्श सहतो, मंजूर हुसैन, मेहर शौकत अली, राजपर अली हुसैन, मरी ज़ुल्फ़कार अली चौहान अला ॾिनो, मरी अली ॾिनो, मोहम्मद यूनस, ख़ालिद हुसैन आराई खे मुकमल तौर ते बहाल करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। जारी कयल नोटिफिकेशन में शागिर्दनि जी डांस करण वारे मामले जो हवालो ॾींदे मुज़ाकरा उस्तादनि खे वार्निंग ॾिनी वई आहे त जे अगरि ॿीहर स्कूल जे अंदरि शागिर्दनि खे छोकिरियुनि वारा कपिड़ा पाराए अहिड़ो अमल करायो वियो त संदसि ख़िलाफ़ तइलीम खाते जे रूल 1973 तहत संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। तइलीम खाते पारां मुअतल थियल उस्तादनि जे बहाली वारी नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ शागिर्द ऐं वालिदनि में ख़ुशी जी लहर छाइल आहे। यादि रहे त 3 महीना अॻु स्कूल अंदरि शागिर्द खे छोकिरियुनि वारा कपिड़ा पाराए खेसि स्टेज ते डांस कराई वई हुई, जेका वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण ते तइलीम खाते अहिड़ो सख़्तु क़दम खयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।